टंडो मोहम्मद खान खां रिपोर्ट कर रहे हैं मोहम्मद अयूब कोरेचो। टंडो मोहम्मद खान जे रहवासिन मुसम्मात सफ़ूरा कंढाणी प्रेस क्लब पहुची सहाफ़िन अॻियां दाहियो आहे त मुंहिंजे मुड़ुस ग़ुलाम मोहम्मद कंढाणी खे संदसि भाउरनि मोहम्मद बख्श कंढाणी, मोहम्मद यूसुफ कंढाणी, बशीर अहमद कंढाणी, मोहम्मद अमीन कंढाणी मुसम्मात मीरज़ादी हबीबाई गॾिजी मिल्कियत जी लालच में ज़हर ॾेई क़त्ल करे छॾियो आहे ऐं असांजो घर कोरे कार ऐं ॿियो सामान विकिरो करे मूं ते कूड़ा केस दाख़िल करे मूंखे जेल हवाले करे छॾियो ऐं आउं महीनो जेल कटण खां पोइ दर दर जूं ठोकरूं खाई रही आहियां। मुंहिंजा ॾेर मुंहिंजी जान जा वेरी थी विया आहिनि ऐं मूंखे मौत मार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। उहे पाण जेकी मुंहिंजे मुड़ुस ग़ुलाम मोहम्मद जे क़त्ल में मुलविस आहिनि उहे वारिस बणिजी मुंहिंजे मुड़ुस जे मेडिकल कराइण में कामयाब थी विया, जंहिंमें उहो ज़ाहिर थियो त मुंहिंजे घरवारे खे ज़हर ड्रीली जीतमार दवा मानीअ में मिलाए ॾिनी वई हुई। उन क़त्ल में जे ॾोह खे लिकाइण लाइ मुंहिंजे भाउ मोहम्मद हनीफ़ ऐं मुंहिंजे सौटनि फ़िरोज़दीन ऐं संदसि पुट नवीद ते कूड़ी एफ़आईआर कटाए मूंखे 22/12/2023 ते मूंखे गिरफ़्तार कराए हैदराबाद सेंट्रल जेल मोकिलियो वियो। उन दौरान जॾहिं 2024-1-20 ते जेल मां आज़ादु थी आहियां त मूंखे मौत मार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। मूंखे मोहम्मद बख्श ऐं ॿियनि मां जान जो ख़तरो आहे, जॾहिं त मूं केतिरा ई भेरा SSP वटि टंडो मोहम्मद खान ऐं सेशन कोर्ट खे तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ़ जूं दरख़्वास्तूं कयूं आहिनि। IG सिंध, मोहतसब आला सिंध, हाई कोर्ट, आला अख़्तियार ऐं ॿियनि इंसाफ़ कंदड़ इदारनि खे अपील थी करियां त मूंसां इंसाफ़ करे मूंखे तहफ़्फ़ुज़ में वञे ऐं मुंहिंजे मुड़ुस जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे ॿी सूरत में SSP ऑफ़िस अॻियां पाण साणींदसि।